नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं खिपरो का खबर दींदा हलूं त खिपरे अंदर तूरीअ जो नयो फसल मार्केट में अची वियो। तूरीअ जो फी मण 3800 बजाय हारियुनि खां फी मण 2200 रुपया वरितो वञे पियो। इन मौके ते खिपरो जे आबादगारनि ऐं शहरनि जो अवामी न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हाईंदे चवणु हो त तो नमी जो हिसाब होंदो आहे। हिकिड़ो सुकल तूर मार्केट आहे, इंटरनेशनल हिसाब सां रेट होंदो आहे। हाणे जी सीज़न शुरू थी 2900 साढा 2900 खां शुरू थी। कलो की जेका पोजीशन हुई सुबुह जो टाइम 2600, पोइ 5.5 शाम जो 5 हल पए। हिन नमी जा चकर हूंदा आहिनि। बाक़ी जेको इंटरनेशनल रिपोर्ट जे हिसाब सां मिलारा वठंदा आहिनि, पोइ वापारी वीचारा 10-20 रुपए धंधो थींदो आहे। तूर जे ॿियनि में को वॾी का कमाई कोन्हे। बसि पोइ जेके स्टाक आहिनि मंदी तेज़ी थिए थी। बाक़ी जनरली जेको तूर जो धंधो आहे न, नमी जे हिसाब सां रेट सुकल हूंदो आहे त उनजो रेट मथे हूंदो आहे, जे नमी त उनजो रेट घटि हूंदो आहे। अमूमन कलो की मार्केट सुबुह जो 2600 हुई, ॿिपरियों 5.5 इहा मार्केट हले पई। बसि तूरियो हिकु आलो हूंदो आहे त उनजो रेट घटि मिलंदो आहे, जे सुकल हूंदो आहे त उनजो रेट वधीक हूंदो आहे। बसि हिते पेडियूं आहिनि, हर को पंहिंजे हिसाब खां वठंदो आहे। को गवर्नमेंट जे तरफ़ां सेंटर का कोन्हे। हिते ग़रीबनि जे लाइ अहिड़ा सेंटर खुलिया वञनि जिते मुनासिब अघु मिली सघे, जितां हू पंहिंजी रोज़ी वग़ैरह कमाए सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।